लॻे ॻोठ हाजी मोहम्मद ओठ में पहुता आहियूं जिते हितां जो लाड़ जो मशहूरु शाइर अदीब ऐं सिंधी अदबी संगत जो मरकज़ी अॻवान साईं मोहम्मद उर्सो ओठो दिमाग़ जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे सबबि घर भेरो थी वियो आहे, खट भेरो थी वियो आहे। उनजी हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत आहे, कहिड़ी सूरत हाल आहे, हुनजो इलाजु किथे पहुतो आहे, हिन वक़्तु असां हुनजे घर पहुता आहियूं ऐं हिते मुख़्तलिफ़ शहरनि खां अदीब शाइर बि पहुता आहिनि साईं खे पुछण लाइ। अचो त साईं खां ऐं अदीबनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। बीमारियुनि में वठिजी वियो आहियां, इलाजु हलंदड़ आहे पर तमामु महांगो आहे, कराए कोन पियो सघां। हुन लाइ सकाफ़त खातो आहे, मूंखे चवंदुसि त मुंहिंजो सरकारी ख़र्चे ते इलाजु करायो वञे, पर जेतिरो जल्दी वाहिर थिए उहो वधीक बहितर आहे। मुंहिंजी तबियत जेका आहे सा जीअं पोइ तीअं वधीक बिगड़ंदी पई वञे। कहिड़ी तकलीफ़ साईं तव्हांखे थी आहे हिन वक़्तु जेका दिमाग़ जी तकलीफ़ आहे। मोहम्मद उर्सो ओठो साहिबु न रुगो उस्ताद आहे पर सिंधी अदबी संगत जो मरकज़ी उहिदेदार ऐं तमामु सुठो हिकिड़ो वर्कर जाखोड़ी क़िस्म जो माण्हू आहे। उनजी इन शइ सां तमामु घणी दिलचस्पी ऐं उन में उनजो वॾो पोरियो आहे। असां उनजे तकलीफ़ ॿुधी हिते आयासीं, साईं सां मुलाक़ात थी, ॾिठोसीं। बाक़ी उहो मिस्किन क़िस्म जो माण्हू आहे ऐं ग़रीब ख़ानदान सां हुनजो तइलुक़ु आहे। हिकिड़े अदबी संगत जे नाते असां उन जे प्लेटफार्म तां असीं इहा गुज़ारिश कंदासीं मथी लेवल वारनि माण्हुनि खे सकाफ़ती खातो आहे या सिंधी अदबी संगत जा वॾा जेकी महिन किरदार आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त साईं ग़रीब हुअण जे करे हू पंहिंजे इलाज खे पुॼी नथो सघे। ही असांजो सीनियर उस्ताद पाहे, अदीब पाहे, शाइर पाहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़नि माण्हुनि खे अकेलो न छॾिजे हिन मुश्किल घड़ी में। सकाफ़त खाते खे बि गुज़ारिश आहे पर उन सां गॾोगॾु ॿिया जेके सरहंदी वारा दोस्त आहिनि जेके उहे ओतिरी पहुच रखनि था उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असांजे हिन दोस्त जी सहारा लहिनि ऐं हिन जी बहितर सिहत जे लाइ उहो अॻिते अचनि, छो जो हे माण्हू असांजो असासो आहिनि, इन मां असांखे तमामु घणियूं उमेदूं आहिनि। त मोहम्मद उर्सो ओठो असांजे सिंध धरतीअ जो नामवर शाइर बि आहे, अदीब बि आहे। हुन जूं तइलीमी सलाहियतूं ऐं तइलीम सां लाॻापियल आहे। घर जूं ज़रूरतूं उहे उन खां वधीक आहिनि, इन करे हू पंहिंजे इलाज खे बि टाइम न ॾेई सघियो। साईं जी जॉइंट फैमिली आहे, साईं जो घर जो जेको वॾो लोड आहे, इन करे साईं पंहिंजे इलाज खे टाइम न ॾेई सघियो ऐं उन मां साईं आहिस्ते आहिस्ते हिकिड़े डिघे पीरियड में खां साईं जी तबियत नासाज़ रही आहे। साईं हाणे इलाही जेको आहे सो उहो घर ताईं महदूद थी वियो आहे। ऐं हितां जे शाइरनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो बि चवणु इहो आहे त हुकूमत सिंध खे ऐं सिहत खाते सां गॾोगॾु सकाफ़त खाते खे बि घुरिजे त हिन जो सरकारी ख़र्च ते इलाजु करायो वञे, जीअं हितां जो भलोड़ शाइर साॻी पंहिंजी ज़िंदगी आराम वारी गुज़ारे सघे। कैमरामैन समीउल्लाह मेमण सां गॾु हबीबुल्लाह मेमण, टाइम न्यूज़, दड़ो।